तवज्जो कर मैं तव्हांजो टाइम घणो न वठंद में वक्त जे लिहाज़ सां मां ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ करण थो चाहियां। छो आलमन को ॿुधो अथव न 15 शबान जी रात भले केॾी बि इबादत करे पर पीउ माउ जे नाफ़रमान खे माफ़ी न मिलंदी। मता समझे त मां परचा वेंदोमांसि न परचंदो। अल्लाहु अकबर अल्लाह अकबर रब करीम असांजे नौजवान के हिदायत नसीब फरमाए आमीन त चओ। ओ नौजवान मां तवाज़न में अर्ज़ कंदो रहंदो आहियां अबे अम्मा जे लिहाज़ सां अॼु जेका घणे मूं घणी रड़ती हले पई अबो वेचारो रोईंदो थो वधे पुट खे परवाह न आहे। अम्मा वेचारी रोईंदी थी वधे पुट खे परवाह न आहे। मां जेकॾहिं वाक़ियात ॾे वञा त वाक़ियात तमामु घणा असां जिन बच्चनि खे दुनियावी तालीम पढ़ाईंदा आहियूं असांजे लेखे ताफ़ीज़ थी विंदो पर यार कलाम अल्लाह को सवा उन जे अखियुनि मां दीद हली वेंदी आहे। के जिन खे शर्म लज आहे भले कुरान पाक पढ़ियल न आहिनि पर अक्सर जंहिंजे सीने में हे हूंदो न उहो बेहया न थींदो। तो जंहिंजे सीने में अल्लाह जो कुरान हूंदो न त उहो बेहया हो। अल्लाहु अकबर तवज्जो त कर उन गोठ जो नालो न खणंदो मां ज़ात जो नालो न खणंदो मां। अल्लाहु अकबर वॾड़ा भी वेठा हो नौजवान भी वेठा हो इन वाक़े के पंहिंजे सीने में हंडाइजो पंहिंजे दिल दिमाग में हंडाइजो। अबो वेचारो बाराड़ीअ वारो आहे गोॾ पाइण वारो मज़दूरी करण वारो कुर्मत करण वारो बच्चे के मेहनत करे पढ़ाए ऑफिसर बनाए बच्चो ऑफिसर थियो बच्चो जे टेम ते फिरंदड़ कुर्सी ते वेठो आ थाने अब्बे के भी न तो सुञाणे। फिरंदड़ कुर्सी ते जो वेठो त हाने हुन जे दिमाग में अब्बे जी भी हैसियत न त हालांकि अकुल हुजे से गोड वारे अब्बे के उन जाए ते विहारे दुनिया के बुधाए त गरीब हुयो पर मुखे मेहनत कराए पढ़ाए इन जाए ते विहारण में हिन जवान जो पर यो जंहिंखे दिमाग अल्लाहु अकबर यार इन वाक़े त मुझे दिल के झंझोड़े छड़ो नौजवानो पी माओ जे ज़बान मो पारा ते वारो लफ्ज़ डाडो डुक्यो हुंदो पी माओ जे ज़बान मो रंग वारो निकतल लफ्ज़ डाडो डुक्यो हुंदो ना त हीअं चवंदो रहंदो पीउ जी ज़बान जो वढियल कटल माओ जे ज़बान जो वढियल कटल दुनिया जे कंहिं भी अस्पताल में हुन जी दवा न हूंदी आहे। दुनिया जी अस्पताल घुमा जेके बीमारी लगी हुजे पीउ माउ जे ज़बान मां चो इन जी दवा ऑफिसर त थियो उन में हिकिड़े नौजवान जो कम पइजी वियो। उन पंहिंजे अब्बे के चयो मुंहिंजा अब्बा मां जांच कई आहे त इहो फलाणे ॻोठ जो फलाणे जो पुट आहे उन जे अब्बे जो नालो फलाणो आहे। अब्बो तो चवेसि जेकॾहिं उन जो पुट आहे उहो त मुंहिंजो यार आहे उहो त मुंहिंजो पुराणो वास्तेदार आहे। हा बा वास्तेदार त अथई पर हाणे फिरंदड़ कुर्सीअ ते वेठो आहे। के अब्बे को पुछा क्यों तो गए 4 पुटन चे हा चे उन्हनि जो थोड़ो हाल वाल ॿुधाईंदे चे 3 ऑफिसरन उन्हनि जे साम्हूं मां होरियां ॻाल्हाईंदो आहियां त मतां नाराज़ न थियनि। हिकिड़ो आलिम आहे उहो वरी मुंहिंजे साम्हूं होरियां ॻाल्हाईंदो आहियां त मतां रब न नाराज़ थिए। जुमिलो ॿुधे हिकिड़ो आलिम आहे मुंहिंजे साम्हूं होरियां ॻाल्हाईंदो आहे त मतां रब 3 चवे तो ऑफिसर उन्हनि जे साम्हूं मां अबो होरियां ॻाल्हाईंदो आहियां त मतां पुट नाराज़ न थी। अल्लाहु अकबर जंहिं टाइम ते नौजवान उन जे अब्बे के वठी करे उन पोड़े पंहिंजी यारीअ खे ॾिठो आहे त मुंहिंजो बच्चो विहारे करे कम वठंदो मांसि तुंहिंजो पुट ॼण मुंहिंजो पुट आहे छो न मुंहिंजो बच्चो तुंहिंजे बच्चे जे कम ईंदो। जंहिं टाइम ते उन यार खे वतियूं थो अचे उन जो पुट बि उन सां गॾु आहे। आफिसूं अॼोके लिहाज़ अहिड़ियूं हूंदियूं अंदरियों माण्हू त ॿाहिरि खे ॾिसंदो आहे ॿाहिरि माण्हूअ जी
त दर्दी दई न पवंदी आ अंदरे जो जवान ॾिठो हाफिज़ ॾिठो त मुंहिंजो अब्बो हेॾे थो पियो अचे ॾिठई त मुंहिंजे अब्बे खे पुराणी जुती पाती पई आ मुंहिंजे अब्बे खे गोॾ पाती पई आ लकड़ा सादा पाता पिया आहिनि मेरा पाता पिया आहिनि मथे ते जेको अंगोछड़ो आ उहो बि सादो आ यार मस्तीअ में अची वियो चवे थो हिन त मूंखे कंधु खणण जहिड़ो न कयो माण्हू त चवंदा गोदर जो पुटु आ माण्हू त चवंदा जट जो पुटु आ अल्लाह अकबर न टेम ते बेल वॼाए करे पंहिंजे नौकर खे चई बेल वॼाए करे दरवाज़े वारे खे चई इहो साम्हूं जेको कुराड़ो थो अचे गोॾ वारो आ जेको अंगोछे वारो आ जेको शिगल चोपल वारो आ जेके चटी लॻल आ चे हा इहो मुंहिंजो लफ़्ज़ कहिड़ा थो चवे इहो मुंहिंजो बाग संभालींदो आ इहो मुंहिंजो माली आ इहो मुंहिंजो नौकर आ पंहिंजे उन नौकर खे थो चवे इन पोड़े खे वञी चओ 100 दफ़ा तोखे जो चयो आ ओ तो कदे शाम जो हाल अहवाल ॾींदो कर हेॾे हाफिज़ में न ईंदो कर उन टेम ते वो नौकर जल्दी वञी करे उन अब्बे वटि वेंदो आ चवे तो चाचा मुंहिंजो हाफिज़र थो चवे इहो मुंहिंजो नौकर आ मुंहिंजो बाग संभालींदड़ जंहिं टेम ते अब्बे ॿुधो आ पुट मुंहिंजे लाइ थो चवे मुंहिंजो माली आ मुंहिंजो बाग संभालींदो आ पुट न को पाणी पुछा कई आ न को मानी पुछा कई आ पुट तो चवे शाम जे टेम ते ओ ताक़त ते अच जाए बंगले ते अच जाए हेॾे तू छो आयो आ उन टेम ते पीउ जे दिल में आह निकरी वई अबे सोचो अॼु मूंखे अब्बो मञण जे लाइ तयार आहे अबे सोचो अॼु मूंखे पुट अब्बो मञण जे लाइ तयार न आहे न को साओ पटनो ॾिनई न को विहणो ॾिनई हा हमरा तो समझी वियो हिन जी हरकत आ उतों जी अब्बो मोटियो आ उहो यार तो चवेसि मां तोखे हेॾे वठी आयो आ काॾे तो मोटी हले चवेसि तो अॼु मोटी तालो बाद में ॾिसंदासीं यार जंहिं टेम ते हुनखे मजबूर कयो आया बीहूं तुंहिंजो पुट बि मुखे मेहरबानी कर आर्डर वठी दे पो वञो अब्बे जे ज़बान ततल मां अब्बे जे ज़बान ततल मां ततल दिल मां लफ्ज़ केड़ो निकतो आ चवे तो आहे ही कोन कहंदे हलऊं छा जे आहे ही कोन हलऊं कहंदे जैसे वेठो आ जडे रुकंदो आयो आ चवे तो साहब अचे थी होडे मिल अब्बो बियो जुमलो पो चवे चे आहे ही छा चे आहे ही कोन उन यार पोड़े के चई अॼु त मोटी वञो बाद में न तुझे बच्चे जे कम के ॾिसंदासे हो त पंहिंजे पुट खे वठी हलियो वियो आफी जे भरसां होटल आ जंहिं टेम ते कुराड़ो ओॾे हलियो आयो जेको यार वेसो कचहरीअ वारो माण्हुनि जंहिं टेम ते वेहंदो हो माण्हुनि जा हुजूम थी वेंदा हुआ उथंदड़ वेहंदड़ हो खिलाईंदड़ हो अॼु वेठो आ होटल वारो बेरो थो अचेसि चाचा दे त ख़बर जी जो आयो हां तुझो कंधु हेठा पंहिंजे मुंहुं वेठो आ न को पाणी तो घुरे न को चांहि तो घुरे हकीकत छाए तू हेठ हेठ कंधु कयूं वेठो आ अखियुनि मां पाणी तो वई सदका तो भरे पियो ॿुधाओ त सही तो जे तोखे कहिड़ी तकलीफ़ आ भला दुख सूर पयो थी तॾहिं बि ॿुधा ॿियो मसइलो थी तॾहिं ॿुधा रोई करे चवे तो छॾे ॾे मां पंहिंजे हाल ते रोआं अॼु मूंखे रोवण ॾे होटल वारे खे तू मूंखे छॾे ॾे अॼु मां जंहिं रंग में वेठो आहियां अॼु मूंखे उन रंग में छॾे ॾे बस मां गलती करे पुट खे इन जाइ ते विहारियो अॼु मूंखे छॾे ॾे मां ॼाणियां मुंहिंजो उहो रब ॼाणे होटल वारो हिन खे त छॾे हलियो वियो हे वेचारो तन्हाईअ में वेठो आ जंहिं टेम ते
हमरा पुछा कंदो आयो चाचो काथे वेठो आ चाचो काडे वयो होटल वारो तो चवे जो चाचो कुंड में वेठो आ जेको विच में विहण वारो आ जेको राजन के खिलाइण वारो राजन के खुश करण वारो अज कुंड में वेठो थी कंद हेठ दद सदका तो वेठो भरे रोए तो वेठो अखिन मां पयो तो पानी वहेस हे शख्स जिए जो आयो ओ चाचा चवेस तो जीव चे हिते छातो वेठो करे चे मां पंजे किस्मत ते रोआ तो चे किस्मत ते न रो तो के खबर न पया चे शादी खबर न पया चे तुजो ऑफिसर पुत्र फोत थीयो चे केड़े टाइम ते फोत थीयो चे खबर पया तुजो पुत्र फोत थीयो पोड़ो तो चवे तो के हाने खबर पया बुखे त कढे जो खबर आ के हाने खबर पया त मुंजो पुत्र फोत थियो पर मुखे तो खां जे कहे बुधाई जे मुखे न दिल बुधायो जे कहे बुधाई जे मुखे न दिल जे किए बुधाई जे न ततल दिल मां जो लफ्ज निकतो पो मां भी समझम त जो मुझे पुत्र दे खैर निकटल गोली वापस नहीं दिया दुदल खीरो वापस न थींदो गोली हथ मो निकरी वई बटन लगो वापस नहीं तलाक जा लफ्ज निकरी विया वापस नहीं अबो तो चवे तो के हाने खबर पया मुखे त कदे जो खबर पई ऑफिस वारन को पुछो त कन यार असा जे साहब के छा थियो ऑफिस वारन चयो एकड़ो पोड़ो आयो उन पोड़े जी जुती भी शिगल चतियों लगल उन पोड़े के अंगोछड़ो सादरो बदलो पोड़े के लटा सादरा पहला असा जे साहब चयो यो नौकरा गुलामा मालिया इनके मोटाए छड़ियो ऑफिस वारा चवंदा उन टेम ते पोड़े मथे निहारो कहंदे मुझे उस्ताद मोहतरम हरस मीर मोहम्मद मीरा कुवारा फरमाइंदा हन दुनिया में कंहिंखे दाह दींदे न बचाव थींदई पर कहीं जे कदे मजबूर थी करे हुन के दाह ॾिनई न पो बचाव न थींदई एकड़ो जुमलो ॿुधजे सही फरमाइंदा त दुनिया में कंहिंखे भी दाह दींदे कुछ न कुछ बचाव पर जे कदे हुन के कहीं दाह ॾिनई न तो कोई भी बचाव अब बेवस जे कदे को गरीब हुंदो आ रोंदो भी आ ही चंदो आ त मुजी दाह अल्लाह के मुजी दाह जे कदे को मजबूर मिस्कीन है बई अशद और मथे करे चवे मुजी दाह अल्लाह के आ त याद रख जाए तुझे तबाही जी घड़ी तो शुरू होती है कहीं अखिन में गोड़ा वाहे करे चेस न त रब पैदा भी तू कयो आ महीनो आ मां कमजोर आ तोखो सवा मुंजो बियो केर आ ये लफ्ज बुध तोखो सवा बियो मुंजो केर आ तोखो सवा केर मदद कंदो तोखो सवा मुंजो चाड़ो काथो थींदो ये लफ्ज एड़ा थई हेडे सजी दुनिया जी ताकत कठे कर होडे मजलूम जा ये निमाना लफ्ज तमाम मथे हो हलीम बिया बुर्दबार बिया रहमान बिया रहीम बिया करीम बिया त जब्बार बिया त कहार बिया जब्बार बिया कहार बिया अजीज बिया जुल्तिकाम बिया उन जे नरमी में कदे भी गलत फायदो न वठंदो अल्लाह अकबर आफिस वारा था चवन उन पोड़े जो मथे नजर करे अल्लाह खबर नाए छा चयो पोड़े जे अखिन मां पानी वयो कंदो हेठ करे निकतो अन आफिस मोन निकतो साहब के अटैक थी वई घड़ी सागिया यार न तो डिठो न को मां डिठो इन घड़ी ते कदे सोचो थी अल्लाह अकबर मां अन्या बियो भी जुमलो चवा हा नौजवान जेके मुखे दाहू मिलंदियूं पोड़ा चवंदा हन पंहिंजे मुए पुट घट वध गालाया तभी मां दिल में न कया सा पर जने साहुर ने ज़ाल जे सामो गारियों तो दे चे तो पो मुखो बर्दाश्त न थी सके
अम्मा थी चवे पंहिंजे मुंहिं पुट मूंखे केॾो बि ॻाल्हायां त मूंखां बर्दाश्त थी वञे पर ज़ाल खे मूंते खिलाए ज़ाल जे साम्हूं मां जीजल के जेके लफ़्ज़ तो ॻाल्हाए चई बर्दाश्त नथा थियनि मां मञा थो ज़ाल ख़ुशि थींदी मां मञा थो ससु सहुरो ख़ुशि थींदो पर हेॾे जेके ॿई पोढ़ा रोआरियई इहे इन्हनि जी दाह विंदई रोज़े पाक ते इन जी दाह विंदई अर्श ते पोइ जॾहिं रोज़े पाक वारे बि तोखो ताल्लुक़ ख़त्म कयो अर्श वारे भी ताल्लुक़ ख़त्म कयो त पोइ न हितों जो रहंदे न हुतों जो रहंदे काॾे वेंदी तुंहिंजी इबादतूं तिलावतूं रोज़ा हज काॾे वेंदा वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना अल्लाहु अकबर यार हाथ करे दुनियावी तालीम वारे के भी अल्लाह नजर गैरत दे अन्या धरती हले थी धरती खाली न थिया अन्या धरती खाली भी आखिरी गाल बयान करे पो दुआ ता घुरऊ अल्लाह अकबर मूंखे उन नौजवान जो वाक़ियो भी याद हो अचे आहे त गरीब मिस्कीन जो बच्चो हे भी जुमलो ॿुधो हे जेको क़ुरान पाक ॾिसंदव त हाफ़िज़ उहो थींदो आहे जंहिंजो पीउ सिर तगारी खणंदो आहे हाफ़िज़ उन जो बच्चो थींदो जंहिंजो पीउ परायूं कुड़मतूं कंदो आहे हाफ़िज़ उन जो बच्चो थिए थो जंहिंजो अबो रेड़ो हलाईंदो आहे रेड़ो हलाए कुड़मतूं करे दुकाननि ते ॿुहारियूं ॾे वाह मुंहिंजा रब इन ग़रीब जे बच्चे खे हेड़ी दौलत ॾेई तूं असांखे ॿुधाए थो त सीने सां क़ुरान लाहे त हिते बि इज़त ॾींदो मां हुते बि इज़त ॾींदो